हे भूलूं था त न भूलूं जेका खर्ची था वठनि तव्हां खां। मां धार थी ॾे खर्ची ऐं की धार थो ॾे पंहिंजो के तो चोरी बि करे वेंदा हूं। जेके न कंदा उनखे कोन थो चवां, जेके सिनेमा न ॾिसंदा त उनखे कोन थो चवां, पर शायदि को हुजे जो बचल छियल हुजे, बाक़ी सभु ॾिसंदा आहिनि ऐं हिकु पुकड़ियूं बि सिखींदा आहिनि। हाणे विद्यार्थी इहे ॻाल्हि छा पढ़ंदा? हिमत करियो हिमत, ही तव्हांजे वास्ते ई सॼो ॾींहुं सम्झो आहे। विद्यार्थियुनि जे लाइ ड्रेस लिखी छॾियो हुन पुस्तकनि जी, उहे घुराए करे हिनखे सेखारियो भई तव्हां थोरा मिंट वठो कुझु पुस्तक जा नाला लिखो। हा नोट पे खो लिखायां हरे राम नोट 300 बि कटी न नोट 300 बि कटी घर आयो। अॻ में अयर जो कबो अयर जी माना छा आहे? जयराम जी की कुझु न कुझु ॾसींदो, हाणे हिननि उन खे बि ख़बर कान्हे ॾसींदा तूं। हाणे घोट जेको पंहिंजी आहे बसि बसि सम्झे थो त बसि लाॾी माना ॾिसे, अरे लाॾी न लाइ अरे साथण बनाई आहे। शादी माना छा? शादमान इख़्तिला जंहिंजी माना ख़ुशी। जे ज़ाब्तो न रखंदा पाण ते त ख़ुशि रहंदा या बल ॿुधी तेज तंदुरुस्ती वेंदा युर्वेद। हरे राम जो कठो उपनिषद पढ़ी ॾिसो कि 5 नास करे छॾींदा, बल ॿुधी तेज तंदुरुस्ती आयु। हाणे शादी कई त उनखे त ख़बर न छा वीचारा 5 नास करे छॾींदा। वो बीमारियूं तरह तरह जा है। हाणे 50 वरन में ई भींग थियो, उथी नथा सघनि। शरीर अरे शरीर में छा आहे? त शरीर में इहा शइ आहे, खून जमा बालक तो पैदा थिए। इहा हिकिड़े दफ़े जो नाश्तो थिए, 2 करोड़ नाश्ता थी जीवड़ा जेके कमज़ोरी ऐं बीमारी सां मुक़ाबिलो कनि उहे नाश थी था वञनि। खनी को सम्झाइण वारो हुजे न, हथ सां नाश कंदा आहिनि। हिन कहिड़ी ख़बर आहे? अम्मा थी थियनि, अम्मा सुञ था कनि, सुञ पुट आहे त बसि बालक सुधरिया त बालक सुधारिया। श्री राम मूंखे वीचारो सम्झाइण वारो को हुजे न त भींग था करियो, सुञ था करे छॾियो, नाश था करियो, पंहिंजो छा था करियो? हा हिन खे करियो अरे थोरी देरि जो आनंद पोइ सदा जे वास्ते नाश थी वेंदे। जेके अस्पताल में तव्हां ॾिसो था चरंगी अस्पताल में 100 ते 99 इन ॻाल्हि करे थिया अथव, ॿेड़ी ॿुॾी वञे थी। सठ बूंद खून जी उन मां हिकिड़ी बूंद बणे थी जंहिंमां बालक तो पैदा थिए। हीअ अहिड़ी शइ आहे। सम्झाइण खां सवाइ कीअं वीचारा सम्झाइनि, कहिड़ी ख़बर? जेको बीड़ी पीअंदो हुजे हुनखे छॾाए मां ई ॿुधो थियो जे भाई त असांजा बालक सुधरनि, अंदर में हथ असांजा वॾा थियनि, सुधरनि, नालो कढनि वॾनि जो, भॻवान जा भक्त थियनि, सुख मिलनि, हिते बि सुख मिलनि, हा पोइ बि सुखी थियनि, सदाई सुखी रहनि। चाहियो इहे थियूं तो ॾींहुं सम्झायो। हाणे हिते एतिरो जेतिरो ॿुधायो सभु हरे राम सभु सम्झी विया ॻाल्हि। जेके बीड़ियूं ॿीड़ियूं पीअनि तव्हांखे ख़बर हूंदी त मुंहिंजो पुटु पीए थो, अरे माने ख़बर कान हूंदी, मांखे ख़बर हूंदी तो उनखे बीड़ियूं छॾायो। हे सिनेमा ॿुधाइणो न, पैसा पैसा नहीं नाश्ता कनि सिनेमा में छा था ॾेखारीनि, गंदा राग गंदा चित्र जंहिंसां मन बुद्धि ख़राब थी थिए, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि जो बसि जेके हे ॾेखारीनि त आहे की कोन हुते, आहे की लाइट, सिनेमा में लाइट कढी छॾियो त बसि बंबड़ थी हो था करे, चित्र वित्र कढी ईअं करे ईअं ॾेखारींदा। सिनेमा ई सिगरेट नाश करे छॾियो आहे दुनिया।
जिते सिनेमा में वञण जो ध्यानु रखंदियूं करियो, तव्हां पे न वञो। हाणे घणे ॾिठव सिनेमा जेके वेंदियूं आहिनि उन खे त तव्हां को हरे राम के मायूं बि वेंदियूं आहिनि, अलाए के न हा के बचन थियल मायूं मर्द जे वेंदा पोइ वरी मर्द पोइ वरी चवंदियूं तव्हां वञो था असांखे की न वठी। हाणे सम्झंदो त गंढो पियो आहे खाई आया तव्हांखे की गंदा गंदा चित्र आहिनि, नाश्ता पैसा थियनि, बीमारी थियूं थियनि, ख़राब थो मन थी, उते को कीअं कोन्हे फ़ाइदो कोन थिए। हे तव्हांखे उते सत्संग जूं ॻाल्हियूं मिलंदा त तव्हां छा था चाहियो। ॾिसो की छा पियो हलियो हिन में। श्री राम ये जावा जो किथे जो जी साईं जावा जो जागरता, जावा मुल्क आहे, जागरता हुन में हुआ विलायत में। श्री राम त असांजो लक्ष्य छा आहे, उते लक्ष्य उद्देश्य मक़सदु मक़सदु असांजो इहो ई आहे त असांखे सदा रहण वारो आनंद मिले। पर जेसीं पाण ते ज़ाब्तो न रखंदासीं त छा मिलंदो। हाणे मां छा आहे ॿुधो पिया, पर जे गुण हीअं हुजे त जीअं विद्यार्थी हींअर विद्या था पढ़ो थो थिए, अहिड़ी शिक्षा ॾियो बचपुटड़ी विद्या जे पढ़ण करे जीव जोथो भाग भर। जयराम जी की विद्या जे पढ़ण करे जीव जोथो भाग भर, बुख आहे दुख तोरे सुख खे भोगाए थी, तुंहिंजो धन विद्या आहे पार ॼणे कोन पार, जग में गुरु बनाए जस खे वधाए थी, देश पर देश मंझि सदा अंग संग रहे, राजाऊं रखनि मान प्रजा खां पुॼाए थी, अंधो मंडो घोड़ो काणू। जयराम जी की अंधो मंडो घोड़ो काणू, विद्या वारो हुजे माण्हू, लेख राज सभा मंझि सुहिणो बनाए थी। विद्या पढ़ो, हे ख़राब संगत ख़राब कमनि खां किनारो कर, सुठी सुठी सिक्षा ॾींदा हिनखे। हाणे तव्हां बि घणी सिनेमा ॾिठियूं कयूं, जेके थियो सो थियो। हाणे स्वामी साहिबु चयो आहे वेही सा वेही बाक़ी रख रहत, वेही सा वेही बाक़ी रख रहत सां स्वामी